हमेशा खां सब खां वॾे में वॾो मसइलो हिन वक़्त जो बेअदबी। मौलवी कुछ कोने, साईं कुछ कोने, साईं भी कुछ कोने, अबो भी कुछ कोने, अमड़ भी कुछ कोने, सब बराबर है पढ़ लेके जड़ा लगा वो खाए पे खा पे वो बुथे पे चाहे दाढ़िया साईं के तो सारा बस पे चाहे इन में वो मिर्जे इंजीनियर जेड़ा दज्जाल पैदा थिया है फाता मुसलमानन ते ता आले सुन्नत वारा सिंध वारा खास तौर सिंध वारा मां पंजाबी सां छा ॻाल्हाइण जी गुफ्तगू कोन्हे ता साम्हूं सिंधी वेठा हो। हैफा बच्चा पढ़ाई तो डॉक्टर करी तो कर भले कर, बच्चा पढ़ाई तो इंजीनियर करी तो कर भले सुठी गाल, बच्चा पढ़ाई तो कॉलेज मोकली तो भली गाल मना न थो के यूनिवर्सिटी मोकली तो मोकिल, पर मां चाह तो उन खां पहिरियां पांजे बच्चे के पांजे घर में मुस्तफा जो गुलाम बनाए पो यूनिवर्सिटी मोकली दो कर। माफ़ कजो मूंखे चवंदे अलाए जुगाए अलाए न अलाए मेज़बान हज़रात खे मुनासिब लॻे अलाए न, पर मां त हाणे दिलि ते तरी आई इहा ॻाल्हि उहा करे छॾियां त मुमकिन आहे कंहिंजे लाइ मसइलो न क्रिएट थी पए। बहरहाल कोन थींदो क्रिएट। मां चवां थो अबा हिकिड़ा त डॉक्टर गुस्ताख पैदा थिया न, हा हुया त डॉक्टर, पर यार हे बि त डॉक्टर आहे न जंहिं अॼु महबूब जो काज सजायो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार यार मुझा भाव अजीज मां तुझी इन तालीम जो मुखालिफ न आहियां, मां अलहमदुलिल्लाह पाण PhD आहियां, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मुझा भाव अजीज फ़क़त अर्ज़ो एतिरो थो कयां बच्चे खे भले तूं डॉक्टर बणा, भले तूं उनखे इंजीनियर बणा। अॼुकल्ह तव्हांजी औलाद सुन्नी मिलाद करण वारा, अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह यारियूं करण वारा, हज़रत गौस जा रोट करण वारा, पचाइण वारा, खाइण वारा, खाराइण वारा, पर मुझा भाव अजीज पोयां जांच न हो। यो हज़रत सोने गौस जो नारो अचो सुभान अल्लाह। मुझा भाव अजीज अहिड़नि माण्हुनि जी औलाद खे जेकॾहिं तालीम न मिलंदी, तरबियत न थींदी, सुभाणे उहे मिर्ज़ा इंजीनियर जे कढ लॻंदा न, सुभाणे उहे ओड़ियूं ई ॻाल्हियूं कंदा। मां दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे हबीब जी मोहब्बत अता फरमाई आहे, इनखे सांठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सलात पढ़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिन वक़्त जो वॾे में वॾो मसइलो इहा बेअदबी ऐं बराबरी आहे। अॼु मुफ्तीअ जे बराबर मां आम तालिबनि खे ॾिठो आहे, अॼुकल्ह जेको मोबाइल अथव न इहो चुगुल आहे, चुगुल खीसे में अथव गॾु, कंहिंजी बि ॻाल्हि कान थी लिखे, मिले हिते मूं सां परे खां मूंखे ॾिसे करे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, हितां खां पेर इएं तरो खणंदो ईंदो, हमरा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कंदो। मां अहिड़े माण्हू में पक सम्झंदो आहियां त हे तरो कढंदो, जेको अचे पियो न हींअर बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हेठां ई कंदो, कहिड़ी ज़रूरत आहे, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम, अदब अदब न छॾिबो, अदब एतिराम सां। इहो छा आहे, कंहिंजी ॻाल्हि लिकी कंदी, मुफ्ती चाहे अलामो चाहे चाहे कहिड़ी ॻाल्हि आहे, बराबरी। मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, मां मुफ्ती न आहियां, मां तालिब इल्म आहियां। पीराने तरीक़त बुज़ुर्गाने इज़ाम सभ खां वॾो मसइलो बेअदबी आहे, उहो जेका शैतान शुरू कई। अल्लाह तबारक व तआला सोने इब्राहिम खलीलुल्लाह बाहि के गुलजार फरमायो। अल्लाह तबारक व तआला हजरत मूसा जी लठ मुबारक सां चश्मा जारी फरमाया। सुभान अल्लाह। बाहि जो गुलजार थियण हजरत सैयदना इब्राहिम अलाए मौजज़ो, हजरत सैयदना मूसा जी लठ मुबारक हण सां उते रस्ता ठहन या उतां खां पानी जारी थी वञे। उहा मिस्र में मां जगह पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। उन कोहे तूर ते बि मां अल्हम्दुलिल्लाह कई दफ़ा मां अर्ज़ु कंदो आहियां, कई दफ़ा मां उन जगह ते हाज़िरी ॾिनी आहे। ऐं हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जंहिं जगह ते वेही करे इबादत कंदा हुआ, मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह फ़क़ीर खे इहो शरफ़ अता फरमायो आहे त उन जगह ते क़ाइम
मस्जिद में फ़कीर फजर जी नमाज खोड़ दफ़ा पढ़ाई मुझा भावदीद अल्लाह तबारक व तआला हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के मौजज़ो अता फरमायो हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे लाए अल्लाह तबारक व तआला ये पत्थरन मां पानी जारी फरमाया अल्लाह तबारक व तआला उन्हनि मजा पत्थरन मां पानी जारी फरमाया पर मुझो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंग जो मौके हुआ अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सफर में आहे हलदे हलदे मुझे महबूब दरिया फरमायो पानी लश्कर में खत्म थी वयो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो पानी आहे पानी गोले अचो हदीस जी रिवायत फरमाइण वारो हजरत सैयदना जाबिर रदियल्लाहु तआला अन्हु अचो सुभान अल्लाह हजरत जाबिर तो फरमाए अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असा के हुक्म फरमायो आ त वनी पानी खणी अचो अर्ज़ कयो सो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पानी कोन आहे पानी खत्म थी वयो आ मुझे महबूब वरी रवानो फरमायो आ वन्यो वनी करे कुछ त पानी गोले आ वो सहाबी फरमाए तो फअतैतु बिरकवत अदा ही गिलास वा रकवो चेबो आ वट्टी खे वट्टी ई समझो चौरीअ जे मथा जेको ढकु ॾिबो आहे नंढड़ी चौरीअ जे मथा इहा बि वटीअ जी शिकिल ईअं समझो न आहे पर एतिरी हूंदी आहे इन खे रकवो चइबो आहे तमामु नंढड़ी सासर जहिड़ी शइ समझो मुंहिंजा भाउ दीद मुंहिंजो महबूब जो सहाबी हज़रत जाबिर थो फरमाए मूंखे थोरो पाणी मिलियो आहे जेको हिकिड़ीअ वटीअ जेतिरो आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ख़िदमत में उहो पाणी खणी आयो आहियां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उहा वटी मुबारक पंहिंजे हथनि मुबारकनि में झली आहे झले करे मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक पंज ई आंगुरियूं मुबारक हबीब अकरम उन जे अंदर दाख़िल फरमाए करे अल्लाह जे हबीब हीअं जो ॿाहिरि कढियो त मुंहिंजे महबूब जे पंजनि आंगुरनि मां दरिया हर वांगुरु पाणी वहणु शुरू थी वियो हजरत जाबिर फरमाए तो असा पानी पीतो आ वटरन के पानी पियारियो आ पंहिंजो पानी खयो आ पाण फरमाए तो त मुंहिंजे महबूब असा के पंजन हथन सा पानी पियारियो आ मुंहिंजे महबूब जे आंगुरनि मुबारकन मां उहो पानी जारी थियो आ हजरत सैयदना जाबिर खां पुछूं ओ सोना जाबिर हुयव केतरा बुध सहाबी जो अकीदो ओ सोना जाबिर हुयव केतरा जिनके मुंहिंजे महबूब पानी पियारियो आ हजरत जाबिर फरमाए तो हुया सो 1400 ॼणा बफ़ी रिवायतन ऐं ॿी रिवायत में हुया सो 1500 ॼणा पर ॻाल्हि इहा न आहे सहाबी फरमाए तो हीअ त 1500 जी ॻाल्हि आहे जेकॾहिं 1 लख बि हुजऊं हा त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम आंगुरनि मां लख खे बि ढो कराए छॾे हा लफ्ज गौर वारा ये आखिरी है लफ्ज ये गौर वारा आखिरी है त सहाबीअ जो अकीदो छा है त 1500 कुछ बि नाहे मुंहिंजे महबूब जो शान ही या त कुल जहान के महबूब पानी पियारणो घुरे त पियारे सघे थो हाय दाचियूं डुबरियूं हुयो दाई हलीमा जो सफ़ा इश्क अरबिया जो लगी थे मिड़ियूं 10 दफा जद मोहम्मद खे निपायई थे दिनऊं मट खीर जा छा ॿुधायां मोजज़ा मिठड़े मोहम्मद मीर जा छा ॿुधायां मोजज़ा मिठड़े मोहम्मद मीर जा बेजुबां हैवान भी प्यासी पैगंबर पीर जा अदा हितां खां आवाज अचे ओ हिते खुटे चओ या रसूल अल्लाह अॼुकल्ह असांजा मौलवी बि लिबरल थी पिया आहिनि उन्हनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं कॾहिं लॻी थी थिए
चवंदा असां थोड़ा पोलाइट हुजऊं, ठंडी ठंडी और मीठी मीठी बात कयूं। मां चवां थो अदा मीठी ॻाल्हि बि कबी, ठंडी बि ॻाल्हि कबी, पर यार जिथे ॻाल्हि हक़ जो कलमो चवण जो मौक़ो हुजे उते शैतान अखरस कोन बणबो। ईअं कोन चइबो त यार फ़क़ीर हक़ नबी ते को एतराज़ न करे त साईं मुतशद्दिद आहे। मां चवां थो त इहो लक़ब मूंखे क़बूल आहे, इहो लक़ब मूंखे क़बूल आहे, पर मुस्तफ़ा जे दीन में गड़बड़ कान कबी, जीअं आहे ईअं ई बयान। सुभान अल्लाह। सच ॿुधायो महबूब जे शान ते ठरो पिया या मरो पिया? जेके ठरनि था उहे हथ मथे कर ॿिया न। महबूब जे शान ते ठरो था न, ओ तुझे शान मथा कुर्बानो नबी, तुझे शान मथा कुर्बानो नबी,